अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आओ यहाँ मारने के लिए सबका पेरी शामिल का दासी हेडलाइंस। मादाही जेकी घबरायल आहिनि उन्हनि खे चौधरी शुजात जी सिहत जो ख्याल अची वियो। वज़ीर आज़म इमरान खान हाइड्रो पावर डेवलपमेंट जे हवाले सां थियल सिफारिशन खे ख़िताब कंदे चयो आहे त हुन पीटीआई जे कारकुननि जी ट्रेनिंग कराई आहे। जेकी घबरायल आहिनि उन्हनि खे चौधरी शुजात जो उम्र वरायो वियो आहे। पाणी मां बिजली ठाहियूं हा त बिजली महांगी न करणी पवे हा। तेल जी क़ीमतनि में वाजिब बिजली बि महांगी थी आहे। मासी में डैम्स न ठाहिण सां मुल्क खे नुक़सान थियो। आबादी वधी रही आहे ऐं वसीला ख़त्म थी रहिया आहिनि। शहबाज शरीफ कॾहिं फजलुर रहमान त कॾहिं कंहिंसां मिली रहियो आहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इमरान खान जे करे सभु चोर गॾु थी विया आहिनि। इमरान खान चवे थो मुल्क जो लुटियल पैसो वापसि करियो। जेसीं ताईं लुटियल पैसो वापसि न थियो अचे कंहिंखे बि माफ़ न कई वेंदो। पाकिस्तान जे फौरियत ऐं वापारी खे लुटियो वियो आहे। ईरान जो घरो वसी डॉक्टर अहमद वहीदी हिकु ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। वफ़ाक़ी घरो वसी शेख रशीद हवाई अॾे ते पहुची ईरानी घरो वसी जो आदरभाव कयो। डॉक्टर अहमद वहीदी वज़ीर आज़म ऐं घरो वसी सां मुलाक़ातूं कंदो। इलाक़ाई सलामती जी सूरतहाल समेत अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 29 मरीज़ हयातुनि जा ॾिठा। एनसीओ से वाशिंग गुज़िरी सॼे मुल्क में 47,307 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 2,658 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 5.6% रही। पीटीआई जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु इमरान खान जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में कोठायो वियो। अपोजिशन जी तहरीक खे मुंहुं ॾियण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। इत्तेहादी पार्टियुनि सां राब्तनि ऐं मक़ामी चूंडण जे तयारियुनि ते बि सलाह मशवरा कया वेंदा। इमरान खान मीडिया स्ट्रेटजी टीम जो इजलास बि अॼु कोठायो वेंदो। करमपुर जे कच्छ इलाइक़े में विचाराणी तेगाणी बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो हिकु ॼणो माची वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में 20 वरीअ जो इस्माइल विचाराणी थॾे ते ई माची वियो। 10 सालनि खां हलंदड़ तकरार में हिन वक़्त ताईं 48 माण्हू माची चुका आहिनि। जोही भरिसां पुलिस मुबैना मुक़ाबले में फोरू मारण जी दावा करे छॾी। पुलिस चवण आहे त फोरू दादू जोही रोड ते पुर जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस गश्त दौरान फोरन एहलकारनि में मुक़ाबिलो थियो। माजीवेल वटां हिकु पिस्तौल हथ करण जी दावा। माजीवेल जी सुञाणप न थी सघी। ठुल भरिसां मुड़सकारी जे इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़तल करे छॾियो। ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ आतिफ खोसो में जवाबदार शौकत मिनटो पंहिंजी साल ते बंदूक जा फायर करे खेसि क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मुड़स फरार थी वियो। पुलिस पहुची लाश सेवी में वठी ताल खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शहदाद कोट में ज़हरीलो हलवो खाईंदड़नि मां हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। जामिया अरबिया दारुल उलूम मदरसे जे उस्तादनि तालिबनि ऐं बोची खे अणॼातल शख़्स पारां ॾिनल गज़लनि जो हलवो खाईंदड़नि मां 38 वरीअ जो बोची मुख़्तियार अहमद चाचर लाॾाणो करे वियो। पोती रहीम यार खान जो रवासी हो। कुंभ भरिसां कखाई घर के बाहि लगी वई। बुधड़ी सड़ी फौत थी वई। ॻोठ काइम खान गुफ़ा में कखाइन जूतनि खे पिरस्ता नमूने बाहि विकोड़े वई। 80 वरीअ जी दरवेश सिफ़त बुधड़ी हाकिम जादे सड़ी ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत गंभीर अस्पताल में दे रस्ते में दम ॾेई छॾियो। मोरो में ओचितो बाहि लॻण सबबि 4 गेटूं सड़ी पयूं। पेट्रोल पंप ते बीठल गाॾी खे स्टार्ट कंदे बाहि लॻी वई।
22 व बीठल 4 वीडियो बसरी पयूं। फायर ब्रिगेड अमले पहुंची बाहि ते ज़ाब्तो आंदो। ऑस्ट्रेलिया, कैनेडा, नॉर्वे, नीदरलैंड, बेल्जियम, सऊदी गडियल अरब रियासतन पंहिंजे शहरनि खे यूक्रेन छॾण जी हिदायत करे छॾी। पाकिस्तानी पढ़ी खातो को बि फ़ैसिलो करे न सघियो। यूक्रेन में पाकिस्तानी सफ़ीर जो चवणु आहे पाकिस्तानी शागिर्द यूनिवर्सिटियुनि में रहनि ऐं तालीम ते ध्यानु ॾियनि। सूरतहाल में तब्दीली आई त वक़्त खां आगाह कई वेंदो। संदसि चवणु आहे त सूरतहाल ते नज़र आहे, इंतज़ाम मुकमल आहिनि। अमेरिकी सदर जो बाइडन जो यूक्रेन जे सदर सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि रूसी फ़ौजी जारियत ख़िलाफ़ सिफ़ारतकारी जी अहमियत ते इत्तफ़ाक़ जो इज़हार कयो। सिंध में स्ट्रॉबेरी जो फसल भी आम जाम थियण लॻो। राजडेरे ऐं घरपासे जे इलाइक़नि जे आबादकारनि जे पोखियल रस भरियल स्ट्रॉबेरीज़ मार्केट में अची वयूं। मुनासिब वक़्तु न मिलण सबबि आबादकारनि में मायूसी पकड़ थी वई।